दोस्तों ये पिपरो जो वण आहे ये सीता जे भरिसां ॻोठ आहे वीरनाथ ऐं चयो थो वञे त हे 400 साल पुराणो आहे। पिपरो जो वण आहे काफ़ी वेकिरो आहे, घटि में घटि 15-20 फुट थींदो वेकिरो ऐं सुठी एरिया में आहे। फैलियल छांव आहे हिनजी, हेठां कुझु मटियूं वग़ैरह पियूं आहिनि। हे आहे पिपरो जो वण जंहिंखे चवंदा 400 साल पुराणो आहे। अच्छा, हिन सां गॾु वरी हिते हिकिड़ो खूह बि आहे ऐं हिकिड़ो बिल्डिंग बि ठहियल आहे। बिल्डिंग जे नाले चवनि था त इहो को मंदरु हुयो, हिते हिकु हिंदू हुया उन टाइम जा, इहो उन्हनि जो मंदरु हुयो। हिन ॻोठ जो नालो बि इन ई टाइप जो आहे, ॻोठ जो नालो आहे वीरनाथ। हे त काफ़ी लटिजी वियो आहे खूह, गंद हिन में लटिजी आहे। वरी खूह बि ओतिरो ई पुराणो आहे या उन सां गॾु थोरो अॻिते पोइ हिते बहरहाल 400 साल पुराणी हिन जी ॻाल्हि कई थी वञे। हाणे हीअ साम्हूं आहे हिकिड़ी बिल्डिंग जेका चवंदा त मंदरु आहे, या वरी चवनि था त शाह जी दरगाह आहे। हलूं था हाणे हिन मंदर वारे पासे ॾे, या वरी का दरगाह आहे त उन जे पासे ॾे ॾिसूं छा आहे। अच्छा दोस्तों, हिते असां हिकिड़ी ॿी शइ अजीब था ॾिसूं पिया। हाणे लोकल माण्हू असां हींअर टच में न आहे, उन सां कचहरी पुछूं था। हिते कपिड़ा काफ़ी उछलिया पिया आहिनि, लेडीज़ जा, मर्दनि जा, ॿारनि जा। हे काफ़ी तव्हां ॾिसो था पिया, हे काफ़ी तइदाद में हिते कपिड़ा जेके आहिनि न उहे उछलियल आहिनि ऐं हे कपिड़नि जा ढेर तव्हां ॾिसंदा। वधीक इंटरव्यू ॿुधायूं था छा मसइलो आहे। हीअ आहे खबर। ऐं ॿियो हे असां मथे वञूं था, जेका बिल्डिंग नज़र अचे पई परे खां बि। हाणे ॾिसूं त हिन में छा आहे बिल्डिंग जो राज़, त मुंहिंजो मालिक ई ॼाणे थो। हिन बिल्डिंग में असां ॿाहिरां अची विया आहियूं। हे कंस्ट्रक्शन पुराणी आहे, फेज़ हिन मां बि लॻे थी। हिन ते हे सुठे नमूने सां डिज़ाइन बि ठहियल आहे ऐं ख़बर न आहे कहिड़े दौर जी आहे। बहरहाल ॿुधायो त 400 साल पोइ थो वञे। 400 साल पहिरीं जी हीअ बिल्डिंग आहे। ऐं इहो जेको पिपर जो वण ॾिठोसीं उहो बि उन जे बारे में बि ईअं ई आहे, पर ज़बून हाल में आहे हींअर काफ़ी। हिन ते स्पेशल सिरूं बि लॻल आहिनि। हिनखे कमु थियल आहे दरगाह ते। का पट्टी वग़ैरह असांखे नज़र नथी अचे जेका लॻल हुजे, पुराणी का तख़्ती वग़ैरह जंहिंमां कुझु अंदाज़ो थिए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर मां ॻोठ वेठो आहियां वीरनाथ में। हींअर जेका इहा दरगाह असां ॾिठीसीं, पंहिंजो दरगाह आहे या मंदरु आहे या छा, ऐं हिते जेको इहो कपिड़ा वग़ैरह ईअं पिया हुया या खॾ ही हिकिड़ी, इन बारे में हिन ॻोठ जो हिकिड़ो झूनो मुड़ुसु आहे, उन खां हलाल वठंदासीं। त चाचा, तव्हांजो नालो छा आहे ऐं तव्हां सभ खां पहिरीं पंहिंजी उमिरि ॿुधायो, तव्हांजी उमिरि केतिरी आहे? मुंहिंजी उमिरि आहे 92, 1932 जी पैदाइश आहे। जी जी। ऐं मुंहिंजी रिहाइश जो की आहे ईस्ट इंडिया जी आहे। ईस्ट इंडिया जी? हा। अच्छा। मां आयो आहियां हिते 48 में। 1948 में आया हो? तव्हांजो नालो? 48 में आया आहियूं। गुलाम मोहम्मद नालो आहे। 1947 में आया हो तव्हां? अच्छा। जलंधर। अच्छा, उतां आया हो? सभ खां पहिरीं हिते ई अचे वेठा आहियो हिन ॻोठ में? अच्छा, हिते ई ॿुधायो त इहो मंदरु हुयो या इहो उथंदे ई का दरगाह हुई या छा आहे इहो? ॾिठो आहे इहा हाल ॾिठो। अच्छा। मां जो कि मां ॾिठो आहे। हा हा। जो कि अॻ में हुआ हमारा है जो ॻोठ जा आहिनि। हा हा। इहा ॻाल्हि कंदा हुआ वॾा। हा हा। हो हुआ 1935 जा हुआ। 1935। हा। हिते उते दरगाह में, दरगाह जे पासे सां। अच्छा। फिक्चर ॻोठ आहे। अच्छा, ॻोठ हिते हुयो।
ॻोठ फिटल आहे, सही लिखल कागज़नि में फिटल ॻोठ कंहिंजे नाले सां ई का ख़बर न आहे। आहे। सही सही न पोइ इहो हिते भला मंदर जो को निशान वग़ैरह हुयो या ईअं ई दरगाह आहे, कंहिंजी दरगाह आहे इहो थोरो ॿुधाइजो। असां दरगाह ई ॾिठी, दरगाह ॾिठी आहे कंहिंजे नी कंहिंजे नाले सां थी सॾिजे या बसि दरगाह त वीरनाथ करे छॾियो आहे। वीरनाथ, वीरनाथ जी दरगाह आहे। हा, हिते के चड़ा वग़ैरह टंगियल हुया छा कंहिं टाइम ते? हूंदा मां त न ॾिठा। तव्हां न ॾिठा भले खॾ आहे जेका हिते कपिड़ा ॿाहिरि जाम पिया, इहे छाजे करे कपिड़ा लथा? कपिड़ा आहे जो की खॾ आहे, सुकी वञे थी, कमी पेशी थिए थी न पाणी जी, हा हा त माण्हू व्यंजन सां जंहिंखे ख़ासि थिए थी हा हा त पोइ माण्हू सुकी खारस जी बीमारी वाकई छुटी थो वञे या ॻाल्हियूं आहिनि? तव्हां पंहिंजो तजुर्बो थियल आहे? मुंहिंजो ॿुधल आहे, ॾिठल न आहे। अच्छा छा आहे त मां हिकिड़े ॾींहुं एतिरे जी ॻाल्हि आहे त मां वञा पियो पाणी बदिराइण पंहिंजे वारे सां सही। हारी खे, सही त हिकिड़ो हमरा छोकिरो आयो मुंहिंजे हा उते बीठो, पाणी ते अचे वाह ते बीठो, बे हाल अहवाल कीअं आई, चई त मां अचार वठणु आयो आहियां। अचार वठण आयो अचार वठणु मां खिली ॾिनो, मां चयो मां त हाणे हिते आहियां, तूं वञी कारखाने ते असांजे हिते सही उते हमरा आहे न, पोइ तोखे ॾींदा जो की वक़्तु हूंदो, सही न त पोइ मां ॿिया कमु करे पोइ अचां थो। जंहिं वक़्तु हो खिली ॾिनई उन अच्छा उन पैर ॾेखारिया मूंखे त हू वहनि पिया ख़ारिश में। ख़र्च, ऐं जंहिं वक़्तु उन छोकिरे खिली ॾिनई, चई मां चाचा पाणी अचार वठणु आयो, मां खाॾे ते थो वञां। अच्छा मां चयो यार तव्हां गोरियूं दोरियूं वठो, डॉक्टर वटि वञो, बुखार त कमु कयो। चई ठीकु आहे, तव्हां हीअ जो की खाॾा, चई त असांजी भेण मुंहिंजी, उन छोकिरे चयो भेण मुंहिंजी बीमार थी वई, डॉक्टर वटि पैसा सभु फिरी विया, डॉक्टर बि असां खां बच हुई, हो बि वई, घर जोग हो बि वई, असां लाजवाब थी विया। पोइ आड़े पाड़े माण्हुनि चयो त हिते वञो दरगाह ते, भला तव्हांजो ख़र्चु त कोन्हे। पोइ वरी गदा गाड़े ते असां हिते बाबे वारा वठी ईंदा हुआ, पोइ पई हूंदी, पोइ वंजारे सुबुह जो शाम जो वठी वेंदा हुआ। उहा छोकिरी हींअर 4-5 ॿारनि जी माउ आहे। अच्छा घणा दफ़ा वेंजणो आहे इन पाणीअ में, छा ॿुधो आहे तव्हां? इहा ई हाल आहे त हो त सुबुह जो ईंदा, पोइ वारा महीनो वेंजे, पोइ ॿ ॾींहं वेंजे। तव्हांजो पंहिंजो ॻोठ जो हितां जो को तजुर्बो न आहे? अच्छा उन छोकिरे जो चवणु आहे जो की मुंहिंजी अखियुनि सां इहो भला पिपर जेको वण आहे इहो उन टाइम जो आहे? बाड़ पराणो इन दरगाह जेतिरो ई पुराणो, तव्हां खां अॻु जो घणो? उहा अॻे जो आहे, उहे चवंदा असां ॿुधो आहे त हिते 400 साल पहिरीं हिते को मंदरु हुयो, ऐं पिपर जो वण बि ओतिरो ई पुराणो आहे, 400 साल पहिरीं जो। न 400 साल न आहे, पर थी थो सघे कमी पेशी हुजे, आहे थोरो सदी थी थो सघे। माना दरगाह जी हिते कंहिंखे ख़बर न आहे त कंहिंजी आहे या दरगाह आहे या छा आहे, न कंहिंखे अॻे हिंदू ईंदा हुआ, टंडो आदम टंडो आदम हिंदू ईंदा हुआ। हा, 2-3 ॼणा जेगूंडा ईंदा हुआ, ख़र्चात कंदा हुआ, पोइ ख़ैरपुर में राति रहंदा हुआ। सही हिंदुनि जे घरनि में। ऐं जंहिं वक़्तु उनजो छोकिरो हिकु बीमार थी वियो, हो सिमण में अचे गुज़ारे वियो। सही पोइ हुनजो यकीन टुटी वियो, घर जाइण बंदि थी वियो। सही माना सही मालूमात तव्हांखे बि न आहे, अञा पुराणी दरगाह। ईअं त सही, तव्हां पंहिंजो नालो चया न ॿुधायो? गुलाम अहमद। गुलाम अहमद।